अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी नई अपडेट ॾींदा हलूं तव्हांजे कम जी ही वीडियो आहे। बेहतरीन अपडेट अची चुकी है तकरार ड्रामे में। छा नेक्स्ट एपिसोड में मीर जेको आहे दोस्तों हाणे उहो छा कंदो, मूसा वारनि ताईं पुॼी बि सघंदो या रस्ते में भावल जे हथां वरी मारियो वेंदो। छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों मीर के बचाइण जे लाइ मूसा ऐं दरिया ख़ान कहिड़ो क़दम खणंदा। छा अचण वारी किस्तनि में दोस्तों हाणे नवाब खान ऐं शेर अली जो कहिड़ो नओं इक़दाम हूंदो हिक ॿिए जे लाइ, ऐं सिजावर खान छा करण वारो आहे। दोस्तों इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त दोस्तों शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे नई अपडेट की तरफ। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पहिरीं ॻाल्हि त मीर जे पोयां जेका पुलिस हुई तव्हां ॾिठो उनखे ज़ख़्मी करे छॾे ॾिनो ऐं वक़्त खे वठी हलिया विया ऐं मीर उतां निकिरी वियो ऐं मीर सिधो ई कचे में लही वेंदो ऐं जिथे हू मूसा ऐं जेको दरिया ख़ान जंहिं मुक़ाम में रहियल तव्हां ॾिठो कब्रिस्तान हुयो उते ई आहिनि, कचो त न आहे मिड़ई कचे जो हिकिड़ो नमूनो कंदा आहिनि, छाजे करे पको ई हुयो पर कचो ॾेखारण जे लाइ कब्रिस्तान में हुया। ऐं उते जेको आहे मीर पुॼंदो वञी ऐं मीर खे हू ज़ख़्मी जेको आहे उनजी इलाज करण जी कोशिशि कंदा ऐं नवाब खान खे पुलिस वञी मुबारकूं ॾींदी, इहा ॻाल्हि कंदी त बाबा तुंहिंजो हीउ कमु असां करे आया आहियूं लेकिन तुंहिंजा दुश्मन कचे में वञी गॾु थिया आहिनि। नवाब खान इहा ई ॻाल्हि कंदो कचे खां उन्हनि खे ॿाहिरि न निकिरणु ॾियो, हिक ई जाइ ते हुजनि, जे हू मीर खे गोली लॻल आहे ज़रूरु ॿाहिरि निकिरंदा पोइ तव्हां उन्हनि खे पकिड़े वठिजो, यानी उन्हनि खे होल्ड करे छॾियो, तंग कयो, जीअं पके ते ईंदा ज़रूरु पकड़बा ऐं पुलिस इहो ई कमु कंदी दोस्तों। ऐं तव्हांखे मां हीअ ॻाल्हि ॿुधाईंदो हलां दोस्तों, हाणे जेको आहे नवाब खान आहे उहो मतिलबु मूसा वारनि लाइ त फाई ठाहे चुको आहे। हाणे वरी हुनजो रुख थोरो मटिबो ॿिनि दुश्मननि जे लाइ बि, दुश्मन हुनजा जाम आहिनि दोस्तों। हर अपडेट हर वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ते पुॼाईंदा आहियूं। महिरबानी करे इन वीडियो खे अगरि तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ॿी अपडेट ॾींदासीं ॿी वीडियो में। ऐं ही जेको चैनल आहे मुंहिंजे भाउ जो आहे, असांजो तमामु सुठो प्यारो भाउ आहे, पंहिंजी सुठी महिनत कंदो रहे थो, शाहिद खोसो, ऐं तव्हांजे लाइ सुठा सुठा व्लॉग्स ठाहे थो। सो तव्हां हिन जे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं सुठा सुठा कमेंट्स कयो। महिरबानी।